अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। दौलतपुर सफ़रनि जे तारीख़ में पहिरियों भेरो मेन रोड ते विद्या पब्लिकेशन ऐं अवामी वर्कर पार्टी जे तावन सां 3 ॾींहनि जो किताबी मेलो 7, 8 ऐं 9 फरवरी ताईं लॻायो वियो आहे, जंहिंमें नौजवान शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं सवें शहरियुनि पिणु किताबनि में दिलचस्पी वठी रहिया आहिनि। उन मौक़े ते सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सीनियर सहाफ़ी मोहम्मद अली जोखियो, अवामी वर्कर पार्टी जो अॻवान ज़ुबैर आज़ाद, सरदार बुरड़ो, CEO विद्या पब्लिकेशन ऐं ॿियनि चयो त दौलतपुर सफ़रनि जे तारीख़ में ही पहिरियों भेरो आहे जो हिन मेन रोड ते किताबी मेलो लॻायो वियो आहे। असीं सम्झूं था त किताब क़ौमुनि जो ॼण त सरमायो आहिनि। इल्मु, अदब, सियासत सभई जेके बि शोबा आहिनि उन्हनि जे हवाले सां किताब अॼु हिते मौजूदु आहिनि। असीं सम्झूं था त नौजवान नसुल जेको असांजो आहे, असांजे जेके नियाणियूं आहिनि, असांजा जेके ॿार आहिनि, उहे हिन किताबनि मां वधि में वधि फ़ाइदो हासिलु कंदा ऐं वधि में वधि जेको आहे सो उनखे जेका सहूलियत मिली आहे पंहिंजे शहर में, पंहिंजे घर, पंहिंजे दर ते उन मज़ा फ़ाइदो हासिलु करे इल्मु अदब जी आबियारी कंदा ऐं अॻिते वधंदा। साथियो, असां ही PRSF ऐं विद्या पब्लिकेशन जे सहकार सां पहिरियों दफ़ो मेन रोड ते दौलतपुर जे ते ही 3 ॾींहनि जो किताबी स्टॉल हयो आहे, जंहिंमें असां वटि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, सियासत ते, तारीख़ ते, कहाणियूं, नाविल ऐं अदब जा किताब मौजूदु आहिनि। असां वटि मुसलसल अॼु ॿियों ॾींहुं आहे ऐं कल्ह खां वठी करे शागिर्दियाणियुनि जो छजो तइदाद जेको आहे सो असां वटि विज़िट करे रहियो आहे, किताब ख़रीद करे रहियो आहे। असां सम्झूं था त हीअ असांजो इनिशिएटिव शऊर, ॾाह भई ॼाण वधाइण में तमामु अहम किरदारु अदा कंदो ऐं असां PRSF जो मक़सदु ई इहो आहे त असां हिते शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि में हिकिड़ो शऊर फैलायूं ऐं हुन में ॼाण फैलायूं त हू जेके मुख़्तलिफ़ जेके ज़ुल्म हलनि था या जेके मुख़्तलिफ़ रुकावटूं आहिनि उनखे जेको आहे बर्दाश्त करे सघनि ऐं उनखे मुंहुं ॾेई सघनि, उनखे ख़तमु करे सघनि। हीअ जेके हुनजी ॼाण में रुकावटूं आहिनि, तइलीम में रुकावटूं आहिनि, उनजे लाइ विढ़नि, जिदोजहद कनि ऐं हीअ किताब पढ़ी जेके इनक़लाबी किताब आहिनि या जेके कहाणियूं, नाविल आहिनि, उन मां उत्साह वठनि, पाण बि हिकिड़ा नवां वॾा माण्हू बणिजनि। सो इहो ई मक़सदु खणी करे असां स्टॉल लॻायो। उन समेत ॿियूं मुख़्तलिफ़ सरगर्मियूं कंदा रहिया आहियूं। हीअ स्टॉल, हीअ किताबी स्टॉल सिर्फ़ु को हिकिड़ो एक्टिविटी कान्हे, पर हीअ बि उनजो हिसो, हुन तसलसल जो हिसो आहे त असां हुन जिदोजहद में आहियूं त हिकिड़ी नई सुबुह थिए, हिकिड़ी नई रोशनी फैलिजे ऐं नंढड़े शहर दौलतपुर में असां सम्झूं था त हीअ हिकिड़ो वॾो स्टेप आहे। साईं, जीअं त कल्ह पहिरियों ॾींहुं हुई, पहिरें ॾींहं ते ई असां वटि तक़रीबन जजे तइदाद में किताब खपिया आहिनि। लॻभॻि माना 50,000 खां साईं क्रॉस सेल वई आहे ऐं असां सम्झूं था त इन नंढड़े शहर में इहा वॾी सेल आहे। ऐं हालांकि हिते पोरियत रहंदा, हारी रहंदा, हिते ग़रीब तबिके जो माण्हू, अक्सरियत ग़रीब तबिके जी आहे, पर किताबनि ॾांहुं चाहनि जो तमामु घणो आहे ऐं हू न सिर्फ़ु ख़रीद करे आया आहिनि पर विज़िट करे आया आहिनि, किताबनि खे पढ़ी रहिया आहिनि, ॾिसी रहिया आहिनि। हुनजे लाइ हिकिड़ी नई शइ आहे, असां सम्झूं था भले जो खणी हू असांखे वॾी ख़रीदारी न ॾिसण में अचे, पर असां सम्झूं था हीअ असांजो इनिशिएटिव इहो आहे त घटि में घटि माण्हू किताबनि खे सुञाण कनि था, किताबनि खे ॾिसंदा आहियूं, सम्झनि था त इहा बि का शइ आहे जेकी पढ़िजे। त असां वटि अक्सरियत में जेको आहे सो एकेडमिक किताब पढ़िया वेंदा आहिनि ऐं कोर्स जा सब्जेक्ट ई पढ़िया वेंदा आहिनि, पर हिते शागिर्द अचे थो, ॾिसे थो त हीअ शयूं आहिनि जेके असां पढ़ूं ऐं ॾिसूं ऐं अॻिते वधूं ऐं पंहिंजे दिमाग़ खे तेज़ कयूं, ॼाण वधायूं ऐं को नओं इल्मु पिरायूं। विद्या पब्लिकेशन तरफ़ां असां सॼी सिंध में किताबी मेला करे रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में असां मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि, अदबी फोरमनि या किन एसोसिएशन्स खां सहकार वठंदा आहियूं। उहो ख़ासि करे उन लाइ बि हूंदो आहे त जीअं असां उते सुठे नमूने कमु करे सघूं। किताबी मेला सॼी सिंध में हाणे पुठियां असांजे इदारे जो या मजमूई तौरु सॼी बुक इंडस्ट्री जो मक़सदु इहो आहे, छपण खां वेंदे विकिरे करण ताईं आम पब्लिक जायुनि ते स्टॉल लॻाइण जो, त सिंध में लिख पढ़ जो या फ़िक्री नज़रियाती मवाद खे हथी वठाइण जो हिकिड़ो नओं रुझान पैदा कयूं। किताब लाइ चयो थो वञे त जेको आहे सो सिंधी माण्हू किताब नथा पढ़नि। दरअसल ॻाल्हि ईअं आहे त सिंधी माण्हुनि ताईं किताब सही नमूने पहुचायो नथो वञे, या ईअं खणी चइजो त सिंधी माण्हुनि खे तालीम गॾोगॾु इल्मी, अदबी, फ़िक्री किताबनि खां परे रखियो वियो आहे। उन्हनि खे पीरनि जे, वॾेरनि जे, थाणनि जे, भूपनि जे ऐं मुख़्तलिफ़ हिकिड़ा समाजी जेके बेकार शयूं जंहिंखे चऊं उन्हनि जे वेझो धिकियो वियो आहे। सो असां चाहियूं था त हिन सिंध खे नए सिर अॾण लाइ किताब पंहिंजो किरदारु अदा कंदो ऐं वॾे में वॾो जेको इनक़लाब आहे, किताब जो इनक़लाब आहे। कामिल रसूल बख़्श अली जो चवंदो हो त किताबनि खे इजाज़त ॾियो त तव्हांखे सेखारीनि त जग में कीअं जीबो आहे।
सो असांजो दौलतपुर में 3 ॾींहंनि जो किताबी मेले जो अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं असां उमेदु कयूं था त ॿियनि शहरनि जी या दौलतपुर में बहितरीनु सेल थींदी, किताब सुठे तादाद में विकिरो थींदा। दौलतपुर जा शहरी जा आसपास ॿहिराड़ी जे इलाइक़े जा नौजवान ॿार अदीब शाइर कारकुन किताब पढ़ंदा ऐं उन्हनि मां पिराईंदा। तव्हां ॾिसी सघो था त दौलतपुर सफ़न में ही प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जा शागिर्द आहिनि जेके मुसलसल सरगर्म आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कंदा रहनि था। उहे जस लहणनि ऐं उन्हनि ही 3 ॾींहं जो किताबी मेलो ऑर्गेनाइज़ कयो आहे विद्या पब्लिकेशन जे सहकार सां। ऐं विद्या पब्लिकेशन जो बि इहो ई मोटिव आहे त हू जेका आहे मुख़्तलिफ़ शहरनि में किताबी स्टॉल लॻाईंदी आहे जीअं माण्हुनि में जेको आहे शऊर फैलाए सघिजे, माण्हुनि खे मुतारिफ़ कराइजे किताबनि खां त कोर्स जे किताबनि खे छॾे करे ॿिया किताब थींदा आहिनि, तारीख़, फ़लसफ़ो, सियासत, हर क़िस्म जा किताब उन्हनि जे घरनि ताईं मुहैया करण जो जेको विद्या पब्लिकेशन जो मोटिव आहे उनखे ई अॻियां खणी इहे मुख़्तलिफ़ शहरनि में स्टॉल लॻाईंदा रहनि था। ऐं ॿियो प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जा शागिर्द साथी जेके बि आहिनि उहे बि जस लहणनि जेके अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ कनि था ऐं शागिर्दनि में शऊर जी लाट लाइ पाण पतोड़ीनि था। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।